हरिओम। अॼु असां हिते सिंधी सभ्यता खे क़ाइमु करण लाइ हिकु नाटक पेश करे रहिया आहियूं, जंहिंमें हिकु परिवार जे पंज माण्हुनि में जेकी ॻाल्हि ॿोली थींदी हुन मां असांखे हिकु सिख्या मिलंदी त असां पंहिंजी सिंधी सभ्यता खे कीअं क़ाइमु करे सघूं था ऐं पंहिंजे समाज में उन जो कीअं फ़र्ज़ु निभाए सघूं था। चाहिए ये बात पूरा बंद मत करो। मैम वो चालू नहीं हो रही है। हेलो हेलो हेलो। Good morning, Vinod. गुड मॉर्निंग। Good morning, Ash. Wake up fast. I am having lots of work. उठ जाओ। अरे सुमन डेस न पुट 8 थियनि स्कूल त 10 लॻे वेंदी आहे। पप्पा तव्हांखे ख़बर आहे न वो अथनि में जाम तंग कंदी आहे। विनोद आप ही उठाओ उसको, आपसे ही सुनेगी वो। ऐश पुट, ओ ऐश पुट, उथ 10 लॻे स्कूल हूंदो न 5 मिंट। प्राची, हाँ अगर ये 5 मिंट न थियो त मूंखे ॿुधाए। हाँ मम्मी ब्रेकफास्ट में छा ठाहियां? असां त चेरो फुल्को या कोकी सां कम हलाईंदसि, बाक़ी तव्हां ॾिसो पंहिंजो। मां त डाइटिंग ते आहियां, मां त शरो फ्रूट्स ही खाईंदसि। विनोद आप क्या खाओगे? प्राची एॾी तकलीफ़ न कर, जेको मम्मी पापा खाइनि उहो ई ठाहे, सिर्फ़ खीर जो गिलास ॾिजांइ हिकु। ठीक आहे। प्राची पुट हिकु गिलास खीर मूंखे बि ॾिजांइ। ठीक आहे। ऐश लाइ मां कॉर्नफ्लेक्स थी ठाहियां। ऐश उठ जाओ। पापा हाँ हाँ प्राची नास्तो जाम सुठो ठातो अथई। थैंक यू। हलो पा प्राची हल मां हलां थो, मूंखे दुकान जी चाबी ॾे। मूंखे कोन्हनि, पापा खां पुछो। हल पुट दुकान जी चाबियूं खयूं आहिनि, तूं गाॾी जी चाबी खणी अच। पप्पा गाॾी नथा खणूं, जाम रश लॻी पई आहे, स्कूटर था खणूं अॼु। हल ठीकु आहे पुट, जेको सम्झ में अचे खणी अच। कौन पुट? हाँ अटा त आणे दे, मां वांदी वेठी आहियां, वेड़े वठां। मम्मी मां थोरो बिज़ी आहियां, कॉर्नफ्लेक्स थी खारायां, पोइ ॾियांव थी। हलो ठीकु आहे। नॉक नॉक। तव्हां केरु? प्राची ॾिस त केरु आयो आहे। हाँ हाँ नमस्ते मॅडम। नमस्ते। मॅडम माझ्याकडे सर्व प्रकारची पुस्तके आहे, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, सिंधीमध्ये आणि अंग्रेजीमध्ये, लहान मुलासाठी आणि मात्र माणूसाठी। भैया क्या बोला, समझ में नहीं आया। मॅडम मी बुक सेलर आहे। प्राची हिनखे बि मराठी ईंदी आहे छा? हाँ स्कूल में सब्जेक्ट अथसि न त ईंदी अथसि। मम्मा ये बोल रहे हैं इनके पास बहुत सारे बुक्स है, मराठी, हिंदी, सिंधी और इंग्लिश भी बुक्स है इनके पास। अच्छा थोड़ी थोड़ी मुझे भी आती है, दिखाइए बुक्स। हाँ लीजिए मैडम। ये दो बुक्स की प्राइस बताना। ये दो बुक की प्राइस 87 है। और मैम ये सिंधी बुक लीजिए ना। नहीं सिंधी नहीं चाहिए। मैम सिर्फ 11 रुपए का है। नहीं मुझे पढ़ने नहीं आती है। मैम आप इतना अच्छा इंग्लिश बोलते हो तो सिंधी तो आनी चाहिए। नहीं नहीं आती है। ठीक है मैम। वो दो बुक्स के पैसे लेकर आती हूँ। ठीक है मैम। ये लीजिए। मम्मी मैडम बाकी 7 मम्मी खुला था 70 रुपया। हाँ प्राची तू वन मां ॾियांसि थी। हाँ हाँ मैडम।
नॉक नॉक। प्राची ॾिस त दर ते केरु आयो आहे? हा हा। अरे नमस्ते आंटी, तव्हां आहियो? अचो अचो। वेठी आहे घर में। हा वेठी आहे। मम्मी तव्हांजी साहेड़ी आई अथव। अरे भगवंती कीअं आहे? जमुना ख़ुशि आहीं? हा अच वे वे। हेॾनि ॾींहंनि खां सत्संग ते कोन पई अचे त मां चयो हाल अहिवाल वठी अचे। तबियत थोड़ी ढिली लॻी पई आहे। ॿियो घर में सभु ठीकु आहिनि? हा सभु ठीकु आहिनि। ॿियो तुंहिंजी पोटी किथे आहे? गुड़िया, ओ गुड़िया, हीअ अथई मुंहिंजी पोटी। कीअं आई पुट? मैं ठीक हूंगी। वन मम्मीअ खां कप त वठी अच। मम्मा दादी कुछ मांग रही है। मम्मी छा खपेव? कप चयोमांसि पुट। बेटा कप नाइफ होता है, ये लीजिए देकर आइए। ओह नाइस। हाँ दादी आपका कप। अॼुकल्ह ॿारनि खे सिंधी अचे ई कोन नथी। तूं भला कप छो थी चए? शुरी चए न, अॼुकल्ह जे ॿारनि खे किथां थी सिंधी सम्झ में अचे। हाँ भगवंती तूं सही थी चए। हल मुंहिंजे घर में बि इहो ई हाल लॻो पियो आहे। हल ठीकु आहे मां वञा थी। वे न न बसि मूंखे मार्केट में थोरो कमु आहे। आंटी वियो न, चांहि थी रखांव। न न बसि बीहो ॿ मिंट, असां बि घटि था हलूं। हल पोइ गॾिजी हलूं था। मम्मी मां अचां थी। हा हा बाय मम्मा। बाय। प्राची हाणे त लटा ॾे, मां वेड़ी छॾियां। हा हा मम्मी ॾियांव थी। खण मां लंच थी ठाहे छॾियां। नॉक 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 नॉक। मम्मी मां थोरो बिज़ी आहियां, ॾिसो त केरु आहे दरवाज़े ते। हा हा ॾिसां थी। प्राची ॾिस त टाइम थियो आहे छा गुड़िया जे अचण जो? हा हा थियो आहे, वठी थी अचांसि। हेलो दादी मैं आ गई। पुट मज़ो आयो स्कूल में? हाँ दॿो खाई आई है? हाँ ॾेखार। मां त दॿो स्कूल में ई विसारे आयमि। चङो ठीकु आहे। नॉक नॉक। गुड़िया देखो तो कौन आया है, डोर पे देखो। अरे मम्मी दादी पापा आ गए। अरे यार प्राची फ्री है छा? हाँ फ्री है ना। ॿ कप चांहि त रखजांइ पप्पा ऐं मुंहिंजे लाइ। ॿ छो रखा, 4 थी रखां। 4 छो? मम्मी ऐं मां बि न पीती आहे। हल ठीकु आहे। मम्मी ॾिसो त हिननि खे सिर्फ़ु पंहिंजी ई पई आहे। न न ईअं ॻाल्हि थोरी आहे, तूं रख न 4, मां कुझु चवां थोरी तो। पापा चांहि। मम्मी अॼु जाम कमु हो दुकान, थकिजी पियासीं सॼे। तव्हांजो कमु थियो? त धंधो थियो न, काम आहे उहो ई। हा हा जेसि ताईं चांहि न पी मथियो सूर लहंदो ई न आहे। हीअ आहे असांजी रोज़ जी ज़िंदगी। अचो त ॾिसूं 2 महीननि खां पोइ हिन ई परिवार में हिकु ॾींहुं। प्राची शॉपिंग कराए थकाड़ी छॾियईं सॼो, छुट्टी मिले थी मतलब सॼो हीअं होती करे। आहा विनोद आई एम सो टायर्ड। मम्मी जाम उस हुई ॿाहिरि। केरु त हुजे हा हिकु गिलास पाणी ॾे हा। चओ त मां ई तो पीआं न पाणी। न न तव्हां वियो, मां खणी थी अचां। प्राची वे वे। गुड़िया पी ले पानी तो खणी अच वन। हाँ दादी खणी आयसि। इसको कैसे सिंधी आई? अच तोखे सिंधी कंहिं सिखाई? इधर आ, कम हियर ऐश। कैसे आई सिंधी?
अरे प्राची पुट हिनखे सिंधी जमुना सेखारी आहे। हाँ मम्मी, हाँ प्राची तोखे याद है उन ॾींहुं हिकु बुक सेलर आयो हुयो। हाँ उनखां अंग्रेजी बुक वरिता हुआ त मां चिल्लर ॾियण जंहिंमहिल उथियसि त मां उनखां सिंधी बुक वरिता। उनखां पोइ मां गुड़िया खे जंहिंमहिल तूं जिम ते वेंदी आहे ऐं पिणे ऐं विनोद वेंदो दुकान ते तंहिंमहिल मां उनखे वई सिंधी सेखारींदी हुअसि अलवख बेवधक। ॾिस प्राची विनोद खे त सिंधी ईंदी आहे, तोखे बि थोरी घणी सिंधी ईंदी आहे। जॾहिं असां ललपणा जे टाइम ते हिते आयासीं त सभु छॾे आयासीं, उनखां पोइ हिते अची दुकानदारीअ में ई घुसिजी वियासीं। अॼुकल्ह जे स्कूलनि में हिंदी मराठी था पढ़नि। 5-6 सालनि खां पोइ हिते सिंधी स्कूल में दाख़िलो चालू हुयो, पर हुते तेसिताईं ॿार जाम अची विया दाख़िले में। पोइ असांखे ख़बर पई त असांजो ॿार खे सिंधी न ईंदी आहे। उनखां पोइ पर हाणे बि देरि कोन थी आहे। जीअं जमुना पंहिंजी धीउ पोटीअ खे 2 महीननि में सिंधी सेखारी, असां बि सेखारे था सघूं। इहो ज़रूरी आहे त अंग्रेज़ी बि ॿार ॻाल्हाइनि, पर अगरि असां अंग्रेज़ी सेखारे था सघूं त असां पंहिंजी मातृभाषा सिंधी छो नथा सेखारियूं। असांखे ज़माने में रहण जे लाइ हर किरदारु निभाइणो थो पए। परिवार जे लाइ असांखे जेको थी सघे थो असां उहो सभु कयूं था, पर पंहिंजी ॿोली लाइ असांखे कोई फ़र्ज़ु कोन आहे। असांखे हाणे सिर्फ़ु ईंदड़ पीढ़ी लाइ संदेश कोन ॾियणो आहे, पर असांखे हाणे उन्हनि खे कुझु करे ॾेखारिणो आहे। पप्पा सही था चवनि ॻाल्हि है न विनोद? अरे दिलि त जाम सुठी थी वई। ऐश पुट हल आइस्क्रीम वठी अचूं, आइस्क्रीम पार्टी थींदी। हाँ पापा, आइसक्रीम पार्टी। यस पप्पा, तव्हांजे करे पर मुंहिंजी धीअ सिंधी ॻाल्हाए सघंदी आहे। हा बेटा। आयो लाल कयो झूलेलाल।